अहम ख़बर ॾींदा हलूं। सिंध रेंजर्स ऐं पुलिस इंटेलिजेंस ॼाण जी बुनियाद ते कराची जे इलाइक़े मंगो पीर में इज्तिमा गाह वटि गॾियल कार्रवाई करे एएसआई अकरम खान जे क़त्ल में मुलविस टारगेट किलर मोहम्मद आसिफ उर्फ भाया खे गिरफ़्तार करे वरितो आहे। अवांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे। सिंध रेंजर्स ऐं पुलिस इंटेलिजेंस ॼाण जे बुनियादनि ते कराची जे इलाइक़े मंगो पीर में इज्तिमा गाह वटि गॾियल कार्रवाई करे एएसआई अकरम खान जे क़त्ल में मुलविस टारगेट किलर मोहम्मद आसिफ उर्फ भाया खे गिरफ़्तार करे वरितो आहे। इन हवाले सां राब्तो कयो आहे कराची में महताब शर सां। जी महताब, अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल सजा सिंध रेंजर्स पुलिस इंटेलिजेंस की जान बुनियाद से कराची के इलाके मंगो पीर में इज्तिमा गाह वटि गॾियल कार्रवाई करे एएसआई अकरम खान के क़त्ल में मुलविस टारगेट भाया के गिरफ्तार करे वरितो आहे। रेंजर्स सरकार मूजिब 28 अगस्त 2021 में मंगो पीर जे जांच ऑफिसर मुक़रर थियल एएसआई अकरम खान के टारगेट करे मुलविस जवाबदार की गिरफ्तार करे वरितो आहे। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो सीसीटीवी फुटेज जी मदद सां गिरफ़्तारी अमल में आंदी विया आहे। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो अकरम खान ते फायरिंग करे सीसीटीवी में फुटेज में ॾेखारे पियो वञे जंहिंजी बुनियाद ते हुनखे गिरफ़्तार कयो आहे। सिंध रेंजर्स तर्जुमान मूजिब जांच दौरान जवाबदार एएसआई अकरम खान खे क़त्ल कंदड़ जवाबदार एतराफ़ कयो आहे। जवाबदार वधीक इंकशाफ कयो आहे त हू संदसि साथी मोहम्मद शाहीन उर्फ भारी केतिरा ई भेरा जेल में पहुची चुको आहे जंहिंजे ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ थाणनि ते केस पिणु दाख़िल आहिनि। जी ठीकु आहे मेहताब, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।